आम गुर्दे जी पथरी आहे कंहिंखे हूंदी आहे या मसाने में आहे उन्ही जे लाइ कुश्ता वठणा पवंदा आहिनि ॿ हिकु संग सुरमाई ॿियो संग यहूद इहे ॿ कुश्ता वठो उन्हनि खे मिलाए उन्हनि जा 0 जा कैप्सूल भरे रखो ऐं लीमो जेको आहे लीमे जो पाणी टेपा शीशो पाणी जो भरियल हुजे उन में हिकु शारक सचियूं कोडियूं जेके आहिनि इंडिया वारियूं उहे वठी करे तव्हां उन्हनि खे धोई अॻु में पोइ उनखे थोरो थोरो ढकणी पोइ उन में बोतल में विझी रखो 24 कलाक रखंदा वे उहा ॻरी पाउडर थी वेंदी पोइ उनखे मिक्स करे नंढो कप जेको आहे उहो लीमे जो पाणी उन सां उहो हिकिड़ो कैप्सूल जेको आहे तव्हां वठो इनशा ताला पहिरें शीशे सां तव्हांजी जेकी आहे उहा पथरी उहो सॼे ॾींहं में हिकिड़ो कैप्सूल रोज़ानो वठिणो आहे। अच्छा उहो तव्हां जेतिरा ॾींहं तव्हांजो उहो शीशो